हाँ जी बिल्कुल, असीं इन वक्त घोटकी के कच्चे वारे इलाके रौंती में मौजूद आहियूं, जिथे कश्मीर पुलिस और घोटकी पुलिस जो जो गॾियल ऑपरेशन है वो जारी है। जिथे अज सुबह का वठी घोटकी पुलिस मूजिब ड्रोन हमला जेका आहिनि उहे रौंती के कच्चे वारे इलाके में ॾोहारियुनि खिलाफ़ कया पिया वञनि। जॾहिं त हिन वक्त SSP घोटकी मूजिब त घोटकी पुलिस के कामयाबी पिण मिली है, जंहिंमें 3 खां 4 ॾोहारी जेको आहे मारिजी वञण जा इतला पिण आहिनि। ऐं अहिड़े वाक़े ते कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे SSP घोटकी खंभड़ा थाणे जी हद में जेका बस से वारदात पेश आई, जंहिंमें ॾोहारियुनि 18 मुगविन के जेको अगवा करे खणी वञी रहिया हुआ। बर वक्त पुलिस ऐं रेंजर्स कार्रवाई कंदे उन ॾोहारियुनि खे बाज़ियाब कराए वरितो हो। उन खां पोइ तनवीर इंदड़ गैंग ऐं मज़ारी गैंग के खिलाफ़ जेको DIG सक्कर ऐं SSP रहमियार खान ऐं राजन पुलिस पारां जेको आहे वॾो क्राइम जेको आहे कराची के कच्चे वारे इलाके में ऑपरेशन जारी किया वियो हो। ऐं हिन वक्त जेको आहे उतां उन पुलिस के वरी कामयाबी मिलण खां पोइ केतिरा ई जंहिंमें ॾोहारी मारिजी विया हुआ, जंहिंमें 18 खां 20 ॾोहारी मारिजी विया हुआ, केतिरा ई ॾोहारी ज़ख़्मी हुआ। जॾहिं त इंदड़ गैंग जा जेके ॾोहारी आहिनि, तनवीर इंदड़ गैंग पुलिस पारां ॿुधायो वियो आहे त हू हिन वक्त कराची कच्चे खां रौंती के कच्चे वारे इलाके में जंहिं पनाह वरिती है। अहिड़े इतला ते SSP घोटकी जो चवणु आहे त असीं हिन वक्त जेको टारगेटेड ऑपरेशन है वो रौंती के कच्चे वारे इलाके में उन कश्मीर पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त असांजो जेको ऑपरेशन आहे गीहलपुर के कच्चे वारे इलाके में शर गैंग ऐं मज़ारी गैंग के खिलाफ़ है, जिते इंदड़ गैंग पनाह वरिती है। ऐं ॾोहारियुनि जे ख़ात्मे लाइ ही असांजो ऑपरेशन जारी रहंदो। ऐं जिथे अॼु रेंजर्स पुलिस ऐं रेंजर जेको गॾियल ऑपरेशन है वो रौंती के कच्चे वारे इलाके में जारी है, जंहिंमें केतिरा ई ॾोहारी मारिजी वञण जा इतला आहिनि। ऐं ड्रोन हमला पिण कया विया आहिनि। पुलिस ऐं रेंजर जा जेका वॾा अटाला आहिनि उहे रौंती के कच्चे वारे इलाके में दाख़िल थी विया आहिनि। ओॾां ऑपरेशन जी जेकी कमान है DIG सक्कर फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं SSP घोटकी मोहम्मद अनवर खेतरान पिण करे रहिया आहिनि। जी।